घणा साल अली अम्मा जे पेट में आ। हजरत फातिमत बिन्ते असद रज़ी अल्लाहु ताला अन्हा फरमाए थी जै वक्त में भी नबी करीम मुझे घर ईंदा हुआ, छो तो हुजूर जी वालिद पाण करीम 6 सालन जा हुआ तो विसाल करे वई। पो वालिद वारो प्यार नबी करीम के हजरत अली जे अम्मा ॾिनो। हजरत अली जी अम्मा महबूब करीम के अहिड़ो सीने सां लॻायो जीअं सॻी मां लॻाईंदी। हुजूर फरमाईंदा हा अम्मा आमना खां बाद में ॿिए नंबर में सभ खां वधीक मूंखे प्यारी फातिमत बिन्ते असद आ। हबीबन जी 32 साल उम्र आ। अली मुर्तज़ा अम्मा जे पेट में आ। हजरत फातिमत बिन्ते असद फरमाए थी हबीब जंहिं वक्त मुझे घर में ईंदा हुआ मुसां मुलाकात जे लाइ ईंदा हुआ, अली मुझे पेट में आ, मूंखे तो कुछ भी महसूस कोन थींदो आ, पर रसूलुल्लाह ईंदो हो मूंखे पंहिंजे पेट मुबारक मां आवाज ॿुधण में ईंदो हो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। या गौसे आज़म फातिमत बिन्ते असद मौला अली जी अम्मा थी फरमाए रुगो आवाज न ॿुधंदी हुयसि, बल्कि जेकॾहिं वेठी हूंदी हुयसि वेठी त मुंहिंजे पेट वारो ॿार हिकिड़ी कुदरती लाशूरी ताक़त सां मूंखे मजबूर कंदो हो त मां उथी मुस्तफ़ा जो इस्तक़बाल कयां। वेठी आहियां त उहो मूंखे पेट वारी ताक़त ऐं कुवत ज़ोरी उथारे नबी जो इस्तराम कराईंदी हुई। बीबी साहबा फरमाती मूंखे तो खुशी थींदी हुई, पर जेके मुंहिंजा भाउर हा कंहिंजा भाउर बीबी फातिमत बिन्ते असद जा अली साईं जा मामा हजरत बीबी साहबा फरमाए थी उहे कुरैशी खानदान जा असदी खानदान जा अरबन जो ज़हन पंहिंजो हो। उन्हनि मूंखे चयो छा थी करी मुहम्मद तुंहिंजो भाइटियो आ, ॾेर जो पुट माना भाइटियो आ, नंबर 2 तो हुनजी परवरिश कई आ पुट जी जाइ ते आ। अम्मा जे लाइ पुट उथे पर अम्मा पुट लाइ उथे इहो असांखे मुनासिब नथो लॻे। तूं उथे थी असांखे गैरत थी अचे, तूं वेही रहंदी कर। फातिमत बिन्ते असद थी फरमाए त मां पंहिंजे भाउरनि खे चयो त मां मजबूर आहियां, मां नथी उथां, मूंखे का ॿी कुवत उथारे थी। जंहिंमहिल बार बार इहो अमल दोहराइबो रहियो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बीबी साहिबा जे भाउरनि चयो ठीकु आहे असां ॾिसूं था तोखे उथारे कुवत पेट वारी, असां तोखे ॿधी था विहारियूं। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सीरत जे किताबनि लिखियो आहे, तारीख़ जे किताबनि लिखियो आहे बीबी साहिबा खे हिकिड़े टाइम ते ॿधो वियो आहे, ॿधी ज़मीन में किला खोड़िया विया आहिनि, मज़बूत किलनि जे अंदरि जकड़े अहिड़ो विहारियो आहे जो माण्हू चुरी बि न सघे, हिली बि न सघे, हरकत बि न करे सघे। हुज़ूर जे अचण जो जमल टाइम थियो आहे, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो किताब लिखनि था रसा टुटी विया, किला निकिरी विया, बीबी साहिबा उथी बीह रही आहे। सुभान अल्लाह। बीबी साहिबा जे भाउरनि चयो त हाओ हाणे तुंहिंजो कसूर कोन्हे, इहा का कुवत ॿी आहे। असांजे सिंध जे मशहूर वली हज़रत शाह अब्दुल लतीफ़ खे बयान कयो आहे, फरमाए थो 9 नीयर 10 डावड़ियूं 15 पैंढ प्यास। नीयर हिकिड़ो औज़ार आहे जेको ढगे खे या उठ खे पेर में विझबो